रहमान दोस्तों शाद लतीफ़ भिटाई जो बैत माना सां गॾु सिट पढ़ी माना कंदा रहंदासीं त पोइ तव्हांखे जेको आहे बैत जी बि सुठी सम्झ में अची वेंदी। वहदहू ला शरीक लहू चई चवंदो अचे त अलाह हिकु आहे, हुनजो को बि शरीक न आहे। चवंदो अचे फ़र्ज़ वाजिब सुनतऊं तनियूं तुर्क मपाए, उन्हनि खे ख़तमु न कर। वाजिब ऐं जेके फ़र्ज़ आहिनि ऐं वाजिब आहिनि सुनतूं आहिनि उन्हनि खे ख़तमु न कर। तोबह संधी तस्बीह पढ़ण सां पुॼाए। तोबह अस्तग़फिरुल्लाह चवंदा आहिनि न माण्हू, तोबह पढ़, तोबह कर, तस्बीह पढ़ पूरी। नागा पंहिंजे नफ़्स खे का सही राह सुहाए। जे तो नागा पंहिंजे नफ़्स खे को सिधी राह ॾेखार, सिधी वाट ॾेखार त संधी दोज़ख बाहि तो ओॼाई न अचे। बैत मुकमल पढ़ो हाणे। वहदहू ला शरीक लहू चई चवंदो आहे फ़र्ज़ वाजिब सुनतूं तनियूं तुर्क मपाए। तोबह संधी तस्बीह पढ़ण सां पुॼाए। नागा पंहिंजे नफ़्स खे का सही राह सुहाए त संधी दोज़ख बाहि तो ओॼाई न अचे, तुंहिंजे वेझो ई न अचे। दोस्तो शाद लतीफ़ भिटाई जो बैत में तव्हांखे पसंदि ईंदो। पसंदि अचे त मुंहिंजो पेज फॉलो कयो, लाइक कयो, शेयर कयो। तव्हांजा लख कुर्ब। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह निगाहबान। जिए लतीफ़ जी ॿोली।